बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रोशन दिनकोर जो मौजो पीपी चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी कल्ह बदीन पहुती त संदसि कारो घूंघड़ो खां इस्तक़बाल करे खेसि गोलाची खां पोइ बदीन आंदो वियो, जिते सिकंदर मैंद्रो जी रिहाइशगाह ते पार्टी अॻवाननि सां गॾिजाणी करण खां पोइ रैली जी सूरत में शाहनवाज़ चौक पहुती, जिते अवामी मेड़े खे ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी पंहिंजे हर दौर में अवाम जी ख़िदमत कई आहे। असां सिंध में दिलि जे मरीज़नि लाइ NICVT, गुर्दनि जे मरीज़नि लाइ SIUT, ॿारनि जी बीमारियुनि लाइ चाइल्ड फाउंडेशन ठाहे माण्हुनि खे इलाज जूं बहितरीन सहूलियतूं मुहैया कयूं आहिनि। उन ते पीपी पंहिंजो इनकलाबी मंशूर पेश कयो आहे। इन तहत असां ग़रीब माण्हुनि लाइ वधि खां वधि फ़ाइदो पहुचाए ग़ुर्बत ऐं बुख खे ख़तमु कंदासीं। ईंदड़ 5 सालनि में पघारूं डबल कंदासीं, तालीम इलाज मुफ़्त कंदासीं, ग़रीबनि जे लाइ 3 लाख घर तामीर करे मुफ़्त तक़सीम कंदासीं, सेहत कार्ड, मज़दूर कार्ड ऐं 300 यूनिट बिजली मुफ़्त ॾींदासीं। हुन त शहीद राणी जो फर्ज़ंद बिलावल तव्हांजे वोट सां हिन मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। उन लाइ 8 फेबरवरी ते तव्हां घरां निकिरी पोलिंग स्टेशन ते पहुची तीर ते ठपो हणी पीपी उम्मीदवारनि खे कामयाब कयो। इन मौक़े ते मोहम्मद इस्माइल राहू, हाजी रसूल बख्श चांडियो, मीर ग़ुलाम अली टालपुर, अरबाब अमानुल्ला, मीर अला बख्श टालपुर, हाजी रमज़ान चांडियो, यास्मीन शाह, अली असगर, हाले पोटो ऐं ॿिया अॻवान बि मौजूदु हुआ।